शरीफ। एक बेर वरी मोहब्बत सां सलात। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल अज़ीज़िल गफ़्फ़ार वल जलीलिल जब्बार वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना मुहम्मदिनिल मुस्तफ़ल मुख्तार साहिबित ताज वल मिअराज व साहिबिल इज़्ज़त वल वक़ार सलवातुल्लाहि व सलामुहु अलैहि व अला आलिहि व सहबिहिल मुहाजिरीन वल अंसार। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वतरल मलाइकत हाफीन मिन हौलिल अर्श। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरों, तव्हां ॿुधी चुका त हिन महफ़िल जो उन्वान हुस्न मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। जंहिं महफ़िल में तव्हां विखूं खणी आया आहियो, मोहब्बत वारा कदम खणी पहुता आहियो, इन महफ़िल जो उन्वान छा आहे? हुस्न मुस्तफ़ा। सभु ॻाल्हायो। सहाबा किराम जी इहा आदत हुई जो उहे जॾहिं कम कारोबार खां फारिग़ थींदा हुआ त हिक ॿिए वटि हली वञी नवां असहाबी पुराणनि असहाबनि वटि हली वञी उन्हनि खे अर्ज़ कंदा हुआ त असांखे हुस्न मुस्तफ़ा जी ॻाल्हि करे ॿुधायो। शमाइल तिरमिज़ी जे अंदर हदीस पाक आ त हज़रत सैयदना हिंद बिन हालह रज़ियल्लाहु ताला अन्हु उहो असहाबी हुयो जेको महबूबन करीमन जे शमाइल खे हुस्न ऐं सिरापा खे बयान कंदो हुयो। महबूबन करीमन जे जमाल खूबसूरती जो बयान कंदो हुयो। हजरत सैयदना इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु वरदा इनके गाटो मथे कराईस। हाँ हजरत सैयदना इमाम हसन पाण हली वेंदा हा हजरत हिंद वटि ऐं फरमाइश कंदा हुयनि त मूंखे नाने साईं जे हुस्न जी ॻाल्हि करे ॿुधायो। न चई सुभान अल्लाह। अॼु तव्हां अगर पंहिंजा कम कारोबार छॾे हिन महफ़िल खे ॿुधण जे लाइ आया आहियो त तव्हां नवासे रसूल अमीरुल मोमिनीन सैयदना इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु जी सुन्नत ते अमल करण आया आहियो।
हज़रत इमाम हसन फरमाइश कंदो हुयुसि त मूंखे नाना साईं जे हुस्न ऐं सरापा जी ॻाल्हि करे ॿुधा त मां उहो तसव्वुर पंहिंजे ज़हन में विहारियां। कोन सम्झव ॻाल्हि? वो हुस्न सरापा मुझे क्या बयान कर त महबूब जे जमाल जो तसव्वुर वो खाको पंहिंजे ज़हन में विहारियां। शमाइल खुले ॾिस। प्यारा दोस्तों, महबूब जे हुस्न ऐं जमाल खे ॿुधण जे लाइ असहाबी मुश्ताक हूंदा हुया। जॾहिं हज़रत मुसअब बिन उमैर रज़ी अल्लाह ताला अन्हु महबूबन करीमन मुबल्लिग बनाए मदीने ॾे मोकिलियो। हिजरत खां अॻु में जी ॻाल्हि आहे। हिजरत खां अॻु में जी ॻाल्हि आहे। जॾहिं मुबल्लिग बनाए उन्हनि खे क़ुरान सेखारण जे लाइ, क़ुरान पढ़ाइण जे लाइ मदीने वारनि ॾे पहिरियों मुबल्लिग हज़रत मुसअब हुयो। हज़रत मुसअब मदीने वारनि खे, अंसारनि खे क़ुरान जूं आयतूं सेखारींदो हो, क़ुरान पढ़ण सेखारींदो हो, तजवीद ऐं तरतील सां रब जे आयात बय्यनात जी तिलावत भी सेखारींदो हो त उन सां गॾो गॾु महबूब जे हुस्न जा तज़किरा भी कंदो हो। जेॾीमहिल हज़रत मुसअब महबूब जे हुस्न जूं ॻाल्हियूं कंदो हो त असां बि पंहिंजा कमकार छॾे ऐं सभु ॻाल्हियुनि खां पंहिंजे ज़हननि खे ख़ाली बनाए हमतनो गोश दिल ऐं जान सां मुतवज्जिह थी महबूब जे हुस्न जी ॻाल्हि ॿुधंदा हुआ ऐं चवंदा हुयसि त मुसअब जेॾीमहिल महबूब जी ॻाल्हि थो करीं त असांजूं दिलियूं ठरी थियूं पवनि। न चई सुभान अल्लाह। अॼु महबूब जे हुस्न जी तज़किरा ॿुधंदे ख़ुदा कंदो तुंहिंजी दिलि बि ठरी पवंदी। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूलुल्लाह। लाउड भी सही कराई। मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैका या रसूलुल्लाह। सुभान अल्लाह। असहाबन जी आदत हुई जो हिकड़ा महबूब जे हुस्न जी ॻाल्हि कंदा हा, ॿिया वरी दिल खोले वेही दिलबर जी वाखाण ॿुधंदा हुया। जीअं अहकाम असहाबी बयान करे अहकाम सेखारींदा हा, भई नमाज जा अहकाम, रोज़े जा अहकाम, हलाल हराम, जायज़ नाजायज़, उहे मसाइल हिक ॿिए खे सेखारींदा हा ते असहाबी सॻोरा हिक ॿिए सां मदीने वारे मीर जे हुस्न जा तज़किरा बि ईअं वेही कंदा हुया। ख़बर अथव छाजी करे? न तन्हा इश्क अज़ दीदार ख़ेज़त, बसाकी दौलत अज़ गुफ्तार ख़ेज़त। इश्क रुगे दीदार सां पैदा न थींदो आहे, पर यार जूं ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी बि दिलि में इश्क जागी पवंदो। या रहो पिरियन वटि या कर पिरियन जी पचार, इन्हनि ॿिन्ही खां धार शल कादिर कंहिंखे न करे। जंहिं ही उनवान चूंडियो आहे ख़ुदा उनखे ख़ुशि करे। ॾाढो सुहिणो उनवान चूंडियो अथसि। प्यारा दोस्तों, महबूब जे हुस्न ऐं सिरापा खे कंहिंखे ज़रूरत ऐं कंहिंखे मजाल जो हक़ अदा करे सघे, पर जंहिंखे जेतिरी बसात आहे गुण त ग़ाइब आहे न यार जो। अज़ीज़ान गिरामी, हुस्न महबूब जे हुस्न खे समझण जे लाइ हिकिड़ो मसलो पहिरीं समझण जो आहे।
महबूब जे हुस्न के समझण जे लाइ हिकिड़ो मसलो पहिरीं समझण जो आहे त इंसान जे लाइ जॾहिं हुस्न जी ॻाल्हि कजे त हुस्न ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे। घणनि क़िस्मनि जो हूंदो आहे? हिकिड़ो हूंदो आहे हुस्न ज़ाहिर, ॿियो हूंदो आहे हुस्न बातिन। हुस्न ज़ाहिर यानी ज़ाहिरी बनावट। मिसलन हिकिड़े माण्हू जी सूरत शबीह सुहिणी हुजे, रंग रूप वणंदड़ हुजे, अखियूं सुहिणियूं हुजनि, नक कुंडड़ो हुजे, चप मज़ेदार हुजनि, त इहो ज़ाहिरी जेको बदन जी ज़ेबाइश आहे, ज़ाहिरी बदन जो जेको सुहिणाइप आहे, इन खे सॾिबो आहे जमाल। इन खे छा सॾिबो आहे? जमाल। पर उन जिस्म जे अंदर वरी जेके बातनी खूबियूं आहिनि उहे बि मौजूद हुजनि त इन खे सॾिबो आहे कमाल। इन खे छा सॾिबो आहे? कमाल। मसलन हाणे असां अख जी ॻाल्हि कयूं, कंहिं माण्हू जी अख जी ॻाल्हि था कयूं, जेकर हुनजी अख बिल्कुलु नंढड़ी हुजे त तव्हां चवंदो यार चूचो आहे। छा चवंदो? चुंझो आहे। या हीअं टेडी अख हुजे चवंदो ॿाॾो आहे। वरी जे अख वॾी हुजेसि चवंदो भला अखे में अहिड़ियूं बसि ढके जहिड़ियूं। हा, जे अखियूं बि हुजनिसि पर जे अखियुनि में नज़र न हुजेसि चवंदा अखियूं अथसि पर अंधो आहे, दीद कोन्हे। ठीकु आहे, ॾींहं जो ॾिसे थो राति जो नथो ॾिसे, चवंदा शब कोरी अथसि, ॾींहं जो ॾिसण में अचे थो राति जो नथो नज़र अचेसि। पर जेकॾहिं अख में को बि ऐब न हुजे, दीद बि चिटी हुजेसि, अख जी बनावट बि सुहिणी हुजेसि, भिरूं जाड़ा हुजनि, अखियूं बादामी हुजनि, ऐं जो नेण खणे त हियांव ठरी पवनि, त छा चइबो यार अख ॾाढी सुहिणी अथसि। साईं अखियूं अहिड़ियूं अथसि जो मन मोहे थियूं विझनि। ॻाल्हि सम्झव? हा साईं, मिसलन को मुरीद पंहिंजे मुर्शिद जी ॻाल्हि थो करे, मुर्शिद वटि वियुसि, साईं हीअं जो मूं ॾे निहारी त मुंहिंजो हियांव ठरी पियो, दीद खणी ॾिठई, उनजो ॾिसणु, उनजी अख खणी निहारण, मुंहिंजो हियांव ठरी पियो। अख में दीद भी सोनी हुजे, बनावट भी सोनी हुजे, अख न नंढी हुजे न वडी हुजे, विचोली हुजे, वणदड़ हुजे, दीद ज़ेब हुजे, दिल फरेब हुजे, त इने के सॾिबो आहे जमाल। इने के छा सॾिबो आहे? जमाल। पर जेकॾहिं अख में दीद अहिड़ी हुजे जो वेठो हुजे हिक जाइ ते त 100 कोह त परे ताईं पियो ॾिसी, त इन खे सॾिबो आहे कमाल। इन खे छा सॾिबो आहे? कमाल। प्यारा दोस्तो, हाणे जेकॾहिं मदीने वारे मीर जी ॻाल्हि कयूं, मुंहिंजे सुहिणे नबी जे मुबारक अख जी ॻाल्हि कयूं, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अहिड़ियूं त मुंहिंजे महबूब जूं सुहिणियूं अखियूं हुयूं जो असहाबी था चवनि त जेॾी महिल महबूब हीअं निहारींदा हुआ त दिलियूं मोहे विझंदा हुया। महबूब जी अख मुबारक एॾी त हसीन हुई, एॾी त सुहिणी हुई, न वॾी हुई न नंढी हुई, वणंदड़ हुई, दिल रुबा हुई, दिल रुबा हुई, दिलुनि खे मोहींदड़ हुई, ज़ाहिरी जमाल बेमिसाल हुयो, वरी कमाल इहो हुयो जो वेठा मदीने में हूंदा हा त मके वारनि खे पिया ॾिसंदा।
ये फरमायो तो जेडी मल मुझे पोयों था नमाज पढ़ो न तो सिफन में सिद्धा थी बींदा कयो जी मां अॻियों ॾिसां थो तीअं पुठियों बि ॾिसां थो। जीअं रोशनी में उजाले में सिज जे रोशनी में चंड जे चांडोकी में ॾिसंदा हा तो उल्टी ही रात जे ऊंदाही में भी इहे ॾिसंदा हुया। ॻाल्हि सम्झो या कोन सम्झो? ही बत्तियूं बिजलियूं ॿरनि पियूं पर जे ओचितो बिजली बंदि थी वञे त असांजूं अखियूं त कुझु कोन थियूं ॾिसनि। हा कमरे में वेठा आहियूं बंदि थी वई बिजली बंदि थी वई त छा चवंदा आहिनि अखि अखि खे नथी ॾिसे। ईअं चवंदा आहिनि न अखि अखि खे नथी ॾिसे यानी हिकिड़ी अखि ॿी खे न पर तुंहिंजी अखि मुंहिंजी अखि खे नथी ॾिसे। ॻाल्हि सम्झव? हा पर मदीने वारे मीर जे मुबारक अखियुनि जी ॻाल्हि कजे त प्यारा दोस्तो जीअं ॾींहं जे उजाले में ॾिसंदा हा तीअं राति जे ऊंदाही में ॾिसंदा हा। जीअं वेझे वारे खे ॾिसंदा हा तीअं परे वारे खे ॾिसंदा हा। जीअं मदीने वारे गुलाम खे जेको साम्हूं वेठल उन खे ॾिसंदा हा त को असहाबी पंहिंजे घर में वेठो हूंदो हो उन खे उते ॾिसंदा हा। को असहाबी जेकॾहिं महबूब मक्के में मदीना मुनव्वरा में हिन ऐं जेकॾहिं मौत जी जंग लॻे मदीने मुनव्वरा खां 100 किलोमीटर मुफ़ासिले ते मौत जी जंग लॻे हज़रत अब्दुल्ला बिन रवाहा पंहिंजे घोड़े तां ज़ख़्मी थी ज़मीन ते किरे त मदीने वारो मदीने मां पियो मौत जे मैदान खे ॾिसे त अब्दुल्ला बिन रवाहा हींअर हेठि किरियो आहे। जेॾी महिल झंडो मौत जे मैदान में हज़रत ख़ालिद बिन वलीद पंहिंजे हथ में इस्लाम जो झंडो खणे त मदीने वारा मीर वेठा मदीने में हिन फरमाइनि था त हींअर झंडो इस्लाम जो उन खयो आहे जेको अल्लाह जे तलवारुनि मज़ा हिकिड़ी तलवार आहे। ख़ालिद बिन वलीद हींअर झंडो हथ में खयो आहे। मां मोहम्मद करीम ॾिसो आहियां ऐं अनकरीब ख़ालिद जे हथ ते जंग खे रब फतह फरमाए ॾींदो। मुल्ला खे दले कहिड़ी कावड़ थी लॻी वञे महबूब जे कमाल जी ॻाल्हि थो ॿुधे त यार हे सुन्नी ये ज़ईफ़ रिवायतूं था बयान कनि कूड़ियूं रिवायतूं था बयान कनि भला हलिया तोखे क़ुरान ॿुधायां। हा जे क़ुरान खे बि ज़ईफ़ सॾी त पोइ तूं पाण ज़ईफ़ आहीं पोइ तुंहिंजो ईमान ज़ईफ़ आहे। हा क़ुरान खां पुछ त महबूब जे दीद जी जो कमाल छा आहे। महबूब जी अख जे ज़ाहिर हुस्न जी ॻाल्हि बि क़ुरान थो ॿुधाए त महबूब जे अख जे दीद जो कमाल बि क़ुरान थो ॿुधाए। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह कद नरा तकल्लुब वजहिक फिस समाए। ओ मुंहिंजा महबूब जेॾी महिल तूं दीद खणी या आसमान ॾे निहारी थो त तुंहिंजो आसमान ॾे अखियूं मुबारक खणण मां रब ॾिसी रहियो आहियां। हे महबूब जी ज़ाहिरी अख मुबारक जो ज़िक्र आहे जंहिंखे रब पंहिंजे क़ुरान में बयान कयो आहे। अख जो नेर खणी ॾिसणो दौरान निमाज़ महबूब पंहिंजी पाक अख मथे कई त रब पंहिंजे क़ुरान में लिखी ऐं बयान फरमाए छॾी जेका क़यामत ताईं कारी क़ुरान पढ़ंदा रहंदा महबूब जे अख जो शान बयान थींदो रहंदो। ज़ाहिरी जमाल जो जिक्र भी कुरान में पर दिलबर नबी जे अख जो कमाल पुछड़ो आ त रब जे कुरान खां पुछ वतरल मलाइकत हासीन मिन हौ
मुझा महबूब जेके मलाइका अर्श चौधारी तवाफ कन था व तरल मलाइका ओ मुझा महबूब तू मलाइकन खे ॾिसी थो न चई सुभान अल्लाह हाँ व तरल मलाइका ए मुझा महबूब तू मलाइकन खे ॾिसी थो किथे हिन मलाइका हाफीन मिन हौलिल अर्श उहे मलाइका जेके अर्श जे चौधारी पेरे उघाड़ा घुमी रहिया आहिनि अर्श जो तवाफ करे रहिया आहिनि ओ मुंहिंजा सोना नबी वेठो त मदीने में ई पर सतनि आसमाननि खां मथे हलंदड़ मलाइकनि खे बि पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रहियो ई मलाइका असांजे कुलनि ते बि आहिनि या कोन पक अथव हा क़ुरान सचो आहे किरामन कातिबीन यालमून मा तफ़अलून उहे लिखंदड़ सॻोर आहिनि जेकी तव्हीं अमल कयो था उहे ॼाणनि था उहे रब जा मलाइका हर इंसान जे कुल्ले ते रब विहारे छॾिया आहिनि पर टंडे वारा तव्हां मलाइका ॾिठा आहिनि ॿुधायो पर हिन मुला खां पुछ तो ॾिठा आहिनि हा मुला खां पुछोसि जेको नबी ते एतिराज़ थो करे न पुछोसि तो जो कुल्हनि ते मलाइका वेठा आहिनि हे कुल्हनि वारा जेके बसि चार आङिरियुनि जो मुफ़ासिलो आहे हा हे अखि हे कुल्हो घणो मुफ़ासिलो आहे ॿारी बि कोन थींदो हा हे हिते कुल्हनि ते मलाइका वेठा आहिनि मुला तूं इहे ई कोन थो ॾिसी तूं नबीअ सोणे सां रीस थो करी नबी खे पाण जहिड़ो थो सॾी मुंहिंजे दिलि पर नबी जे दीद जो कमाल छा आहे असहाबी था चवनि जिब्रील अचे थो त हुज़ूर ॾिसनि था जिब्रील खे ॾिसनि था मलाइकनि खे महबूब ॾिसनि था उहे जेके मलाइका गॾु वेठा आहिनि उन्हनि खे त ॾिसनि था पर जेकी मलाइका अर्श जो तवाफ था कनि महबूब उन्हनि मलाइकनि खे बि उन्हनि मलाइकनि खे बि उलमा था चवनि त हिन ज़मीन खां वठी आसमान ताईं 500 साल जो मुफ़ासिलो आहे वरी आसमान जी थोल 500 साल आहे वरी ॿियो आसमान टियों चौथों पंजो छहों सतों 7 आसमान हाणे हिसाब लॻाए त अरबे खरबे किलोमीटर थी विया पोइ हेड़ो आसमान थुल्हो इन जे अंदरि असांजे लाइ जुड़ थो अचे त हेॾो वॾो सिज बि कोन थो नज़र अचे कोन सम्झो केॾो सिज रोशन आहे केॾो सिज रोशन आहे पर केॾी केॾी महिल तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं मींहुं थींदो आहे मौलवी साहिब चवंदासीं मुल्क कारोड़ थी वियो हलियो बसि ककर अहिड़ा छांइजी विया मुल्क कारोड़ थी वियो हथ खे न पियो ॾिसे थींदो आहे ईअं इहो असां ॾिसंदा आहियूं बसि सफ़ा ॾींहं मां जहिड़ी राति थी वेंदी आहे अहिड़ो कारोड़ थी वेंदो आहे पर इहा जेकॾहिं टंडे में अहिड़ो मींहुं पियो वसंदो आहे त हैदराबाद खां परे कणी कोन हूंदी आहे माना इहे ककर सरव हिते असांजे इन इलाइक़े ते छायल आहिनि पर ऊंदहि थी वञे असांखे हेॾो वॾो सिज चिमकंदड़ जर्म फलकी असांखे नज़र नथो अची सघे पर इन सिज खां वधीक कसीफ़ मादा कसीफ़ फ़ज़ाऊं हज़ारे आहिनि लखे आहिनि जेकी असांजे ऐं अर्श जे दरमियान हायल आहिनि पर क़ुरान थो चवे वतरल मलाइकत मुंहिंजा महबूब अरबे किलोमीटर मथे जेकी अर्श खे चौधारी मलाइका फिरनि था वेठो मदीने में ही पर मलाइकनि खे सोना तूं ॾिसी थो पियो अले तव्हांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे अले मां सम्झाए कोन थो सघां अले को चुप जो रोज़ो रखे आया आहियो क़ुरान तो फरमाए तो मुझा सुना तू उन्हनि मलाइकनि खे त ॾिसी थो युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम जेके पंहिंजे रब जी तस्बीह पढ़नि था मुंहिंजा महबूब उन्हनि जी तस्बीह बि ॿुधी थो कोन सम्झो
मलाइकनि जे ॾिसण जो ज़िक्र करे वरी उन सां गॾोगॾु तस्बीह जो ज़िक्र करण जे मुराद इहा आहे त महबूब जीअं तूं उन्हनि मलाइकनि खे ॾिसी थो तीअं उन्हनि जी तस्बीह बि हा हाणे ॾियो ख़बर महबूब जे मुबारक कननि जो कमाल बि ॿुधुई त महबूब जे मुबारक अखियुनि जो जमाल बि ॾिठुई त कमाल बि ॿुधुई हा जेकॾहिं अर्श खे तवाफ़ करण वारनि मलाइकनि खे मुंहिंजा सुहिणा हबीब ॾिसी सघनि था त तुंहिंजो टंडो ऐं मदीनो घणो परे आहे हा कोन सम्झी हा असांजो ईमान आहे असांजो अक़ीदो आहे त जेको ग़ुलाम सिक मंझा वेही सलात थो पढ़े न इन जे चपन जा आवाज़ मुंहिंजो सुहिणो रोज़े पाक में ॿुधी ऐं जेको महबूब जी मोहब्बत में अखियुनि मां लुड़क हारे थो न ये महबूब सुहिणा उन जा लुड़क ॾिसनि था पर अॼु जेको हेठि ज़मीन ते वेही तूं महबूब जे हुस्न जा तस्करा ॿुधी रहियो ही मुंहिंजो ईमान आहे त हीअ महफ़िल मुंहिंजे दिलबर खां ॻुझी न आहे हा जेको महबूब अर्श जे मलाइकनि खे मलाइक जेके गैर मरई शइ आहिनि छा आहे न अबा शयूं ॿिनि क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि हिकिड़ियूं हूंदियूं आहिनि मरई ॿियूं गैर मरई मरई उहे जेके नज़र अचनि जेके ॾिसण में अचनि ऐं ॿियूं हूंदियूं आहिनि गैर मरई जेके नज़र न अचनि ॻाल्हि सम्झव मिसाल हे छा रखियो तव्हां ॾिठी सभिनी ॾिठी पर ही चादर लुॾे थी पई ॾिसो था या छो थी लुॾे जी हवा ॾिठव जी हवा ॾिठव हवा नज़र कोन आई चादर लुॾी उहा नज़र आई वण बीठो आहे वण झूमे थो पियो वण लुॾे थो पियो तव्हां वण खे ॾिसो था पर जेका शइ वण खे लोटे रही आहे उहा नज़र अचे थी हा माना वण मरई शइ आहे ऐं हवा गैर मरई शइ आहे वण नज़र अचे थो पर वण खे लोॾण वारी शइ नज़र नथी अचे ॻाल्हि सम्झव त दुनिया में शयूं ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि हिकिड़ियूं अहिड़ियूं आहिनि जेके नज़र अचनि थियूं हिकिड़ियूं अहिड़ियूं आहिनि जेके ज़ाहिरी अखियुनि सां नज़र नथियूं अचनि पर महसूस थींदियूं आहिनि ॻाल्हि सम्झव हा जीअं हवा नज़र नथी अचे पर महसूस थिए थी ईअं हवा जी हीर लॻंदी आहे न त छा चवंदा दा थधिड़ी हीर लॻी आहे ह्या ठरी पियो हाओ हा वरी हवा न लॻंदी आहे जो दा घुट थी वई आहे साह खे सोड़ थी आहे हवा जी झुट ई कान्हे का हाँ प्यारा दोस्तों हवा के मां जे लाल खां पुछो त हवा कहिड़ी आहे रंग कहिड़ो अथसि कारी आहे गोरी आहे फिकी आहे नासी आहे ॻाढ़ी आहे ॿुधाईंदो हवा नज़र न ईंदी आहे मलाइक गैर मरई शइ आहिनि जिन गैर मरई शइ आहिनि जिन नज़र न ईंदा आहिनि पर महसूस थींदा आहिनि मिसाल हिकिड़े माण्हू जे अंदर में जिन अची वञे साईं उहो बिल्कुलु अलफ बे पढ़ियल न आहे पर जे जिन अंदर थो अची वञे त क़ुर पियो यादि पढ़े असां वटि हिकिड़ो माण्हू वठी आया बिल्कुलु ॼट हुजे सफ़ा झंगली का शइ न ॼाणे पर ईअं जो जिन आयोसि त बसि कसीदो बुरदो पियो यादि पढ़े हिनखे कसीदो बुरदो किथां आयो सही खड़ी शुरू कई कन ते हथ रखे त सही तबार सूरत पियो पढ़े वरी थोड़ी देर खां पोइ जिन निकिरी वियुसि त अलफ बे बि ॾाहे को अड़े हे अॻिणो तबार बि पढ़ी की मूंखे त ॾाहे कोन थी अचे मालूम थियो त हिन में का ॿी शइ आई हुई जेका उहा शइ नज़र न आई हे जिस्म मरई हो नज़र आयो पर अंदर जेका शइ ॻाल्हाए पई उहा गैर मरई शइ हुई नज़र न आई
प्यारा दोस्तों, कुरान तो फरमाए तो मुझा महबूब वतरल मलाइका तुझे दीद में मु उहो पावर दिनो आ, उहो कमाल दिनो आ जो जेके शयूं आम अखियूं नथियूं ॾिसी सघनि, पर मुझा सुहिणा तुंहिंजूं अखियूं उहे गैर मरई शयूं बि ॾिसी सघनि थियूं। तव्हां जन्नत ॾिठो आहे जन्नत? महबूब सोना हीअं निमाज़ पिया पढ़नि, निमाज़ पढ़ंदे पढ़ंदे हीअं 2-3 विखो अॻिते वधी विया, वरी पोइ ते हटिया। असहाबनि जी दीद हुई महबूब जे रुख में, त महबूब जेको कदम खणंदा हुआ असां बि ॾिसंदा हुआ त ज़रूर को राज़ हूंदो। पुछा कयूं या रसूल अल्लाह, हे विखू मुबारक अॻिते खयो वरी पोइ ते मोटियो, ॻाल्हि छा हुई? साईं फरमायो त हींअर जेॾी महिल निमाज़ पे पढ़ियमि त जन्नत मुंहिंजे साम्हूं अची वई। जन्नत जो अंगूरनि जो छुॻो हीअं लड़के पियो, मूं चयो हिकिड़ो छुॻो खणी पटियां त इहो पटे रखां, जे क़यामत ताईं मुंहिंजी उम्मत सॼी पई खाए हा, पर हिकिड़ो छुॻो न खुटे हा। पर मूं चयो पोइ माण्हू अमल करणु छॾे ॾींदा, जन्नत जा अंगूर जो दुनिया में खाइण वेठा, अमल करणु छॾे ॾींदा, तंहिंजे करे पोइ छुॻो मूं न पटियो त भली अमल कनि हली जन्नत में इहे अंगूर खाइनि। तूं त चवंदे त साईं घणी हिकिड़ो छुॻो पटनि हा त के मज़ा वठूं हा। पुट जन्नत 7 आसमाननि खां मथे आहे। किथे आहे? 7 आसमाननि खां मथे आहे। इज़ यक्ष सिदरत मां यक्षा, उहा सिदरा इंदहा जन्नतुल मावा, सिदरा जे पासे में जन्नतुल मावा है, जेका 7 आसमाननि खां मथे आहे। महबूब वेठा मदीने में, नमाज मदीने में था पढ़नि, कदम मुंहिंजे सोने जा सरज़मीन मदीना ते आहिनि, पर हथनि जी रसाई ऐसी ताईं आहे जो जन्नत जे बाग जा छुॻा पटनि त पटे सघनि था। जेकॾहिं मदीने में वेही ऐं जन्नत ताईं हथ पहुची सघे थो त टंडो मुंहिंजे महबूब जे हथ खां परे आहे। वदा जे न सिक मञा सॾड़ो करी त मुंहिंजा महबूब हिते बि दस्ते शफ़क़त तुंहिंजे मथां फेराए चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। साईं हमरा यमन मां निकितो वञे पियो मदीने पाक, रब शर सां सभिनी खे मदीनो ॾेखारे। हज ते जीअं निकितो त माण्हू हिते असां वटि बि दस्तूर आहे, को हज ते वेंदो आहे त माण्हू मोकिलाइण ईंदा आहिनि। तव्हां वेंदा आहियो? साईं फरमाइनि था त हाजियुनि सां जॾहिं हज ते वञनि त पोइ हुन सां गॾिजी वञो, मोटनि त पोइ हुन सां अॻिते वञी इस्तक़बाल कयो, उन्हनि खां दुआऊं घुरायो जो उन्हनि जूं दुआऊं रब क़बूल फरमाईंदो आहे। हाजी सगोरो वञे पियो हज जे लाइ, मदीने पाक ॾे रवानगी पई थिएसि त हिकिड़े माण्हू चयो दादा जॾहिं न मदीने पाक पहुची त मुंहिंजे सोने खे मुंहिंजा सलाम चइजां। ही साईं मदीने पाक पहुतो, जेतिरा ॾींहं रहणो हुयो रहियो, पर हिन खां ॻाल्हि ई विसरी वई, सलाम ॾियणु विसरी विया। जॾहिं वापसि मोटिया बीर अली शरीफ़ ते अचे पहुता ऐं हाणे मके ॾे काफ़िलो वञे पियो त यादि आयुसि त यार मां सलामत कोन पहुचाया महबूब जा, ही त मां हक़ खाई थो वञा। सलाम अमानत आहे, अमानत न पहुचाए त ॼणो हक़ खाई वियो। काफ़िले वारनि खे चई यार थोरो हाणे तरसो भला हिकिड़ो ॾींहं ते त मूंखे वरी ज़रूरी कमु आहे, मोटणो आहे मदीने। हुन चयो बाबा असां तरसंदासीं कोन, काफ़िलो रवानो आहे, हज जा ॾियारा मथां भरिजी आया आहिनि, असां तरसंदासीं कोन। चई भला दा तव्हां वञो त भली वञो, मां ज़रूरु मोटंदुसि पोइ ते। चई बाबा हींअर तूं काफ़िलो निकिरी वेंदो हलियो, पोइ रस्ते में बदू सगोरा फुरींदा आहिनि, लुट थींदी आहे, तूं ईअं न कर। चई न दा मां ज़रूरु वेंदुसि। मोटी आयो मदीने शरीफ़,
महबूबन जे बारगाह में पहुतो, सलाम अर्ज कयई। सलाम अर्ज करे उन माण्हू जो यमनी जो नालो वरितई, सही फलाणे तव्हांजे गुलाम तव्हांखे सलाम चई आहे। हाणे अचे मां मस्जिद नबवी में लेटियुसि, सोचां पियो त ॿियो को काफ़िलो हथ अचे त पोइ उन सां गॾिजी वञा, अकेलो माण्हू वञी नथो सघे। इन सोच में हीअं लेटियो आहियां मस्जिद नबवी शरीफ़ में, अञा अख लॻी आहे त ॾिसां थो त गुंबद ख़दरा जी जाली मुबारक जो दर खुलियो, दरवाज़ो खुलियो आहे ऐं हीअं जो ॾिसां त मुंहिंजे सुहिणे जो हसीन मुबारक चेहरो नज़र आयो ऐं पासे में हज़रत अबू बकर ऐं सुहिणो उमर गॾु वेठा हुजनि। हुज़ूर कुझु हज़रत अबू बकर ऐं हज़रत उमर खे कुझु ॿुधाइनि पिया ऐं मूॾे हथ जो इशारो पिया कनि। सम्झां पियो त ॻाल्हि मुंहिंजे बारे में थी थिए, पर मां ॿुधां कोन पियो, पर इशारा हथ जा सम्झां पियो। मूंखे सॾु कयो त ताल या अबल वफ़ा, ओ वफ़ादार हेॾे आ, ओ वफ़ादार हेॾे आ। सिक वारो सॾु थियो महबूब जो। मां वेझो आयुसि, अदब जा हथ ॿधी चयुमि, सही किबला मुंहिंजो कुन्यो आहे अबू अली, तव्हां अबल वफ़ा सॼो आहे। पाण फरमायूं ला बल अंत अबल वफ़ा, तूं वफ़ादार आहीं जो मुंहिंजा सलाम पहुचाइण जे लाइ वरी मोटियो ई न, तूं वफ़ादार आहीं, तुंहिंजो कुन्यो असां था रखूं अबुल वफ़ा। राहल काफ़िला, काफ़िलो हलियो वियो आहे? मुझे हा या रसूल अल्लाह, साईं काफ़िलो हलियो वियो आहे। पाण फरमायो छॾ काफ़िले खे, असां था तोखे पहुचाऊं मके। जे हीअं महबूबन मूंखे हथ मां वठी हीअं जो मथे कयो त ईअं पियो सम्झां त मुंहिंजो मथो ॼणो आसमान सां पियो घसे। वरी हीअं करे जो हेठि कयो, हीअं जो अख खुली त ॾिसां त मस्जिदुल हराम में बैतुल्लाह में सुतो पियो आहे। सुतो हो मस्जिद नबवी में, अख जो खुले त मक्के पाक में मस्जिदुल हराम में पाण खे ॾिठे। सही 8 ॾींहं ते काफ़िलो पहुतो हो, हो जेके अॻे निकिरी आया हा न, हो जो 8 ॾींहं ते पहुता त अॻ में दुरुवेश वेठो आहे। अबा म्या दे ख़बर, तूं अॻ में ते वेठो ही, कहिड़ी सवारी ते आहे? काफ़िलो त को असां खां अॻे मटियो बि कोन्हे, तूं कीअं पहुतो ही? बस अखियुनि में ॻोढ़ा अची वियसि। चवंदा अहिड़ी ज़ात मूंखे पहुचायो आहे जो ॻाल्हि ई न पुछो। हाँ दे ख़बर महबूब जे हथ में पावर आहे या न? हाँ महबूब जे अख में पावर आहे या न? उहा कुवत मुंहिंजे दिलबर नबी खे रब ॾिनी आहे या न? चओ सल्लल्लाहु अलैहि रसूल मुख चंद बदर शाशानिए, मथे चमके लाट नूरानिए। मुख चंद बदर शाशानिए, मथे चमके लाट काली जुल्फ ते अख मस्तानिए, मखमूर अखी हिन मद भरिया। काली जुल्फ ते अख मस्तानिए, मखमूर अखी हिन मद भरिया। सुभान अल्लाह मा हसनक मा अजमलक मा अकमलक। किथे मेरे अली, किथे तेरी सना, गुस्ताख अखियां किथे जा लड़िया। तो सल्लल्लाहु अलैहि
ॾिसो जेकॾहिं ज़ाहिरी हुस्न सुहिणो हुजे त इन खे सरबो आहे जमाल। जेकॾहिं उन जमाल जे अंदरि बातनी खूबियूं भी हुजनि त उन खे सरबो आहे कमाल। हाणे जे मुंहिंजे दिलबर नबी जे सीरत पाक ॾे नज़र फेराइजे थी त हुजूर जे जमाल जहिड़ो कंहिंजो जमाल न आहे। मुझे दिलबर नबी जे कमाल जहिड़ो कंहिंजो कमाल न आहे। जे पुछणो आहे त उन्हनि खां पुछ जन मुंहिंजे दिलबर नबी जे दीद जा जलवा ॾिठा हुया। हजरत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ा मुझे सोने सरदार जो असहाबिया अल्लाह अल्लाह रिवायत फरमाए त अञा महबूबन करीमन ऐलान नबूवत न फरमायो हुयो। जी मूंखे जेॾी महिल बि वांदकाई जो वक़्तु मिलंदो हो त वञी मस्जिद हराम में वेंदो हुयुसि, वञी बैतुल्लाह जो दीदार कंदो हुयुसि। दौरे जिहालत जी ॻाल्हि पियो करे त मूंखे काबे सां उनसो मस्जिदुल हराम सां मोहब्बत हुई। जेको वक़्तु मिलंदो त मस्जिदुल हराम में वञी वेंदो हुयुसि। हिकिड़े ॾींहुं मस्जिद हराम में वेठो हुजां त ओचितो बाबु सफ़ा खां हिकिड़ो नूरानी चेहरो ज़ाहिर थियो। कहिड़े दरवाजे खां? कहिड़ो दरवाजो? बाबु सफ़ा। अबा जन मक्को पाक ॾिठो आहे उहे ज़रा तसवर कनि त बैतुल्ला शरीफ़ जे ओभर ऐं ॾखिण वारी कुंड ते सिर्फ़ हिकिड़ो मुनारो आहे। मस्जिदुल हराम खे 9 मुनारा आहिनि। घणा मुनारा आहिनि? ॻाल्हायो। 9 मुनारा आहिनि। सभु मुनारा जोड़ी जोड़ी में आहिनि, पर बाबु सफ़ा ते हिकिड़ो मुनारो बीठो आहे। इन बाबु सफ़ा खां इब्न मसूद फरमाए त मां ओचितो ॾिसां त हिकिड़ो शख्स नमूदार थियो। हीअं जो अचे पियो उन जो मुंहुं ईअं पियो परे जीअं चोॾीं जो चंड चिमकंदो आहे। उन जो वार गुंडीदार जुल्फ कुल्हनि ते पियल हुया। एॾो त हसीन पे लॻो जीअं चोॾीं जो चंड ककरनि मां ज़ाहिर थी पियो हुजे। जेॾी महिल हीअं हले पियो त उन जे हलण जी रफ़्तार एॾी त सुहिणी हुई जो अहिड़ो हलण मूं पूरी ज़िंदगी में कंहिंजो न ॾिठो। ॾंदनि जे विच में थोरी थोरी कुशादगी हुयसि। जेॾी महिल हीअं ॻाल्हाए पियो त उन जे वात मंझां नूर जा किरणा निकिरनि पिया। इहे वकार सां हलंदो, नंढा नंढा कदम खणंदो, गर्दन झुकायूं अची रहियो हुयो। उन जा कद मुबारक न डिघो हुयो न बिंदरो हुयो, कद विचोलो हुयुसि, चेहरो हसीन हुयुसि। हीअं अचे पियो उन नूरानी चेहरे जे पोयां हिकिड़ो नींगरो गॾु पोयों पोयों पियो अचे। या बालग थियल हुयो या बालग थियण जे वेझड़ो हुयो, पर उहो बि ईअं पियो लॻो उन नींगरे जो चेहरो ॼण चोॾीं जे चंड जो टुकड़ो ज़मीन ते लही आयो हुजे। उन नींगरे जे पोयां हिकिड़ी पर्देदार खातून हुई। पर्दे में औरत हुई, इफ़त ऐं पाक दामनी जो दुपट्टो हुयुसि, बुरके में मलबूस हुई, पर्देदार। उन मर्द जे पोयां नींगरो हो, नींगरे जे पोयां उहा औरत हुई। ये टई शख्सियतूं बाबु सफ़ा खां हीअं साम्हूं आयूं त मूं अहिड़ा नूरानी चेहरा अॻु कॾहिं न ॾिठा हुया। जेॾी महिल बैतुल्ला जे अॻियों आया त हिजरे अस्वद वटि अचे, अल्लाह जे घर जे पाक
हथ रखे इस्लाम कयूं। वाह बैतुल्ला जे कुंड में हजर अस्वद लगल आहे, उन हजर अस्वद खे न जेको चुमे उन जो अल्लाह जे हथ खे चुमी ॾिनी। हजर अस्वद खे अचे इस्लाम कयूं, पोइ काबे जो तवाफ़ कयूं। अहिड़ो त न्याज़मंदी सां, अहिड़ो त अदब ऐं एतराम सां तवाफ़ कयूं जो अहिड़ो तवाफ़ मूं अॻु कॾहिं न ॾिठो हुयो। अब दौरे जहालत में मक्के वारा जॾहिं काबे जो तवाफ़ कंदा हुया न त ताड़ियूं वॼाईंदा हुआ, सीटूं वॼाईंदा हुआ, के उघाड़ा थी काबे जो तवाफ़ कंदा हुया। एतिरी बेअदबी उन्हनि में हुई, पर हेड़ो तवाफ़, हेड़ो अदब वारो तवाफ़ मूं अॻु कॾहिं न ॾिठो। जॾहिं 7 चकर पूरा कयईं त मक़ाम इब्राहीम वटि आयो, बैतुल्ला ॾे मुंहुं करे हथ मथे करे चई अल्लाहु अकबर। हथ अदब जा ॿधी बीठो। इएं अदब सां बीहणो मूं अॻु कॾहिं कंहिंजो न ॾिठो हुयो। वरी रुकू कयईं, झुकी वियो। इएं झुकण मूं अॻु कंहिंजो न ॾिठो हुयो। वरी सजदो कयईं, अहिड़ो त न्याज़मंदी वारो सजदो कयईं जो अहिड़ी इबादत खां असां मके वारा अॻु वाक़ुफ़ ई कोन हुयासीं। जॾहिं नमाज पढ़ी चुको त दुआ जा हथ खयई, दुआ घुरे पियो त उनजे अखियुनि मां लुड़क वहनि पिया। जीअं उहो नूरानी चेहरे वारो पियो करे, तीअं उहो नीगरो ऐं उहा ख़ातून बि इहो ई पई करे। पोइ जेॾी महिल इन पंहिंजी दुआ खां फारग थिया त वरी बाब सफ़ा खां ॿाहिरि निकिरी विया। मां सिधो अची ज़मज़म वारे खूह वटि पहुतुसि। ज़मज़म जे खूह वटि हज़रत अब्बास जेको सबील ज़मज़म जी हलाईंदो हुयो, साकी ज़मज़म जो नबीअ सोणे जो चाचो हज़रत अब्बास हुयो। जे मां अब्बास वटि आयुसि, चयोमांसि ओ अब्बास, अॼु मूं अजीब मंज़र ॾिठो आहे, हसीन चेहरा ॾिठा आहिनि, अहिड़ी इबादत ॾिठी आहे जेका मूं अॻु कॾहिं बि कोन ॾिठी हुई। ए अब्बास, ॿुधाए त सही, इहे माण्हू केरु हुया, इहो मर्द केरु हुयो, इहो नीगरो केरु हुयो या औरत केरु हुई, इहा इबादत कहिड़ी पे कयूं, अहिड़ी इबादत खां असीं वाक़ुफ़ ई न आहियूं। चवण लॻो त ओ अब्दुल्ला बिन मसूद, तोखे ख़बर न आहे इहो मुंहिंजो भाइटियो मोहम्मद मुस्तफ़ा ऐं जेको इन जे असां गॾु नीगरो ॾिठी, इहो बि मुंहिंजो भाइटियो आहे। इहो अबू तालिब जो बचड़ो आहे, इन जो नालो आहे अली शेर जली। जेको मोहम्मद करीम सां गॾु ॾिठी पे विख विख ते पेरोकारी कंदो पियो अचे, जीअं मोहम्मद करीम करे पियो तीअं इहो नीगरो पियो करे। इहो नबी जो बिरादर आहे, इहो हज़रत अली आहे। ऐं जेका ख़ातून ॾिठई सा मोहम्मद करीम जी घर वारी आहे, इन जो नालो आहे खदीजतुल कुबरा। सुभान अल्लाह। इब्न मसूद हींअर पूरी हुई ज़मीन ते इन शख्स नबूअत जो ऐलान कयो आहे ऐं पूरी हुई ज़मीन ते इन जे दीन ते हलण वारा बसि इहे 3 माण्हू आहिनि। इन 3 खां सवाइ ॿियो को बि इन्हनि जे दीन ते हलण वारो कोन्हे। हिकिड़ो पाण नबी आहे, ॿियो उन जे मथां पहिरियों ईमान आणण वारो अली आहे, टियों उन ते ईमान आणण वारी उन जी घर वारी खदीजतुल कुबरा। ऐं थी सघे थो त ही वाक़ियो उन वक़्त जो हुजे जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ अञा कलमो न पढ़ियो हुजे। ऐं असांजो अक़ीदो ईमान इहो आहे, आले सुन्नत जो वटिया मञल ॻाल्हि आहे त मर्दनि में सभ खां अव्वल ईमान आणण वारो हज़रत अबू बकर आहे। ईमान इहो आहे,
वटिया मञल ॻाल्हि आहे त मर्दनि में सभ खां अव्वल ईमान आणण वारो हज़रत अबू बकर आहे ऐं ॿारनि में सभ खां अव्वल ईमान आणण वारो मौला अली आहे ऐं औरतुनि में सभ खां अव्वल ईमान आणण वारी अम्मा खातून जन्नत जी अमर जीजल सैयदा खदीजतुल कुबरा ऐं गुलामनि में सभ खां अव्वल ईमान आणण वारो सोनो बिलाल इब्न मसूद इहो मोहम्मद करीम इन सां गॾु अली इश्क मजा चो अली अली इश्क मजा चो अली साईं कंदो सभु भली भली अली असांजो मौला है सांग कंदो रब सौला है अली बिना नहीं गली गली अली बिना इश्क मझा चो अली अली मोहब्बत मां चो अली अली चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह जिन ॾिठो ते चयो त सोणे हबीब जहिड़ो हसीन चेहरो ॿियो को आहे ई कोन पर जन ॾिठो न हो न उहे ख़बर थी छा चवंदा मक्के जा मुशरिक चवंदा माल हाज़र रसूल याकुल तआम व यमशी फिल अस्वाक ही रसूल ही नबी आहे जेको मानी खाए थो बाज़ारनि में घुमे फिरे थो इहो नबी आहे उहे चवंदा त इहो नबी कहिड़ो हुननि ॾिठो न हो क़ुरान थो फरमाए यनज़ुरून इलैक वहुम ला युबसिरून ओ मुंहिंजा महबूब इहे तोॾे निहारनि ज़रूर था पर तोखे ॾिठो कोन अथनि हाँ बज़ाहिर निहारण वारो त अबू जहल भी हुयो अबू बकर भी हुयो हाँ पर जंहिं दीद सां अबू बकर ॾिठो हो उन दीद सां अबू जहल कोन ॾिठो जंहिं दीद सां अबू तुराब ॾिठो हुयो उन दीद सां अबू लहब कोन ॾिठो हुयो जे पुछड़ो त मुंहिंजे सोने हैदरे करार सोने अबू तुराब खां पुछी ॾिसो मौला अली जो फरमाए त कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहब्बु इलैना मिन आबाइना व उम्मातिना व अज़वाजिना व औलादिना व मिनल माइल बारिद अल ज़मान सुनो नबी असांखे एतिरो प्यारो आहे जो अब्बे खां प्यारो अम्मा खां प्यारो बच्चन खां प्यारो दुनिया जे नातनि रिश्तनि खां प्यारो जीअं उन जे टेम ते उन्हारे माण्हू खे थधो पाणी प्यारो लॻंदो आहे पर मदीने वारो मीर असांखे अञा बि वधीक प्यारो आहे हजरत अनस रज़ी अल्लाह तआला अन्हु तो फरमाए त जेॾी महिल मूं महबूब सां हथ मिलायो त मूं अहिड़ो पटो ऐं रेशमो अहिड़ो मुलायम कोन ॾिठो जहिड़ा मुंहिंजे दिलबर नबी जा हथ नरम हुया कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहसनुन नास व अशजउन नास व अजवदुन नास मदीने वारो साईं सारी दुनिया जे इंसाननि खां वधीक सुहिणो आहे सारी दुनिया जे इंसाननि खां वधीक बहादुर आहे सारी दुनिया जे इंसाननि खां वधीक सखी आहे मुंहिंजे महबूब खे ॾिठो
मुझे महबूब के ॾिठो जे कवारिया तड़पंदो सोई सजण लाई उम्र सारिया मुझे महबूब के ॾिठो सारो ही जहान हले मुझे करीम सदके सारो ही जहान हले मुझे हबीब सदके मुझे सरवर सबने ते कई सतारिया सुभान अल्लाह के जो जमाल जे महबूब जे अखियुनि जी ॻाल्हि कजे ख़ुदा जो कसम कंहिंजी अहिड़ियूं अखियूं कमाल वारियूं न आहिनि जे महबूब जे कननि मुबारकनि जी ॻाल्हि कजे त अहिड़ा कन कंहिंजा बाकमाल न आहिनि जे महबूब जे हथनि जी ॻाल्हि कजे त दिलबर नबी जे पाक हथनि जहिड़ा कंहिंजा हथ सखी जवाद न आहिनि जे महबूब जे कदमनि जी ॻाल्हि कजे त दिलबर नबी जे पाक कदमनि जहिड़ा कंहिंजा कदम बाकमाल न आहिनि जे महबूब जी सखावत जी ॻाल्हि कजे त दिलबर नबी जहिड़ो को सखी न आहे जे महबूब जे बहादुरी जी ॻाल्हि कजे त अहिड़ो को बहादुर न आहे जे महबूब सोने जे करम ऐं लुत्फ जी ॻाल्हि कजे त अहिड़ो को करीम न आहे अहिड़ो को बाझ वारो न आहे दुनिया में नबी सगोरा आया पर हज़रत ईसा पे चवे त मुंहिंजा मौला जे अज़ाब कंदे त बि तुंहिंजा बाना आहिनि जे बख़्शींदे त तूं महिरबान आहीं तुंहिंजी मर्ज़ी बख़्शीन तुंहिंजी मर्ज़ी अज़ाब करीन तुंहिंजी मर्ज़ी पर मुंहिंजे सोने हबीब टे रातियूं मुसलसल दुआ घुरंदा रहिया उम्मत जे लाइ रोंदा रहिया 3 ॾींहंनि ताईं मुंहिंजे लजपाल नबी हिन उम्मत जे लाइ अखियुनि मां लुड़क हारिया बोढ़ा ॻाड़िया 3 ॾींहं ते जिब्रील अमीन ईंदो आहे ओ मुंहिंजा सोना नबी रब तो फरमाए तव्हां एतिरो छो रोंदा आहियो साईं फरमाइनि था ओ जिब्रील मूंखे मुंहिंजी उम्मत जो फिक्र लॻल आहे रब ज़ुल जलाल जो पैगाम थो अचे इन्ना सनुर्दीक फी उम्मतिक वला नसुक ओ मुंहिंजा सोना नबी तुंहिंजी उम्मत जे बारे में असां तोखे राज़ी कंदासीं तोखे गमज़दा न बणाईंदासीं मुंहिंजा महबूब जंहिंमें तूं राज़ी थी वेंदे तीअं सोना तोखे असां राज़ी कंदासीं रब फरमाए तो महबूब तोखे राज़ी कंदुसि रब छा थो फरमाए महबूब तोखे रब ख़ालिक आहे न रब मालिक आहे न उहो ख़ालिक ऐं मालिक फरमाए तो महबूब तोखे ऐं तूं असां उम्मती आहियूं असां महबूब खे राज़ी कयूं या नाराज़ ॻाल्हायो राज़ी कयूं या नाराज़ हा केॾी महिल पंहिंजे गिरेबान में ॾिठो अथई छा थो कंदो वती केॾी महिल पंहिंजे अमालनि ॾे नज़र त फेराए ॾिस न छा थो कंदो वती छा इन तुंहिंजे किरदार ते महबूब राज़ी थींदा या नाराज़ हा सदाईं मुस्लमान थो ऐं कम कहिड़ा थो करी हा ओ मुंहिंजा दा चोरियूं ज़ोरियूं ज़िनाऊं शराब बेहयाई जा कम क़यामत जे ॾियारे में इहा ज़मीन तो ते शाहिदी ॾींदई ओ मुंहिंजा दाहे आसमान तो ते शाहिदी ॾींदो तुंहिंजे बदन जा अंग अंग तो ते शाहिद थींदो ओ पिरी प्यारा संभाले संभाले विख खण मलाइक बि तो ते शाहिद आहिनि रब जे क़ुरान खां पुछी ॾिसो त क़यामत जे ॾियारे में इन समा वल बसर वल फुआद कुल्लु उलाइक कान अन्हु मसऊला कननि खां बि पुछाणो थींदो अखियुनि खां बि पुछाणो थींदो दिल खां बि पुछाणो थींदो बदन जे हर हर उज़वो तुंहिंजे गुनाहनि जो शाहिद थींदो
अज गाना बुधी कंध तो धोनी न वेठो सुभाणे ये कन्न तो ते शायदी ॾींदा अज परावा नंग थो तकी अज ब्लू प्रिंट जो उघाड़ियूं फिल्मूं थो ॾिसी क्या मजे ॾियारे में ये अखियूं तो ते शायदी ॾींदियूं या तुंहिंजी मोबाइल बि तो ते शायदी ॾींदई छा थो सॼो ॾींहुं मोबाइल ते करी वेठो केड़ा कम थो ने मोबाइल ते करी क्या मजे ॾियारे में इहो बि तोखां पुछाणो थींदो जेके परावण नंगन दे तू मैसेज तो मोकली पियो जेके तू परायण औरतुनि सां ॻाल्हियूं तो वेही करी क्या मजे ॾियारे इहो बि तोखां पुछाणो थींदुई पर हक़ खाई वे ज़ुल्मनि जा कमनि जी बाज़ार गरम करे ॾिनी अथई बेहयाई जे कमनि में तुझी जिंदगी थी बर्बाद थे पई ओ मुसलमान जरा अख खोल तुझा अमल मदीने वारे मीर खां परे नाहिन जॾहिं उम्मती हिते साले अमल करे थो मदीने वारो मीर हुते खुश थिए थो ऐं उम्मती हिते बुरा अमल करे थो महबूब सोना हुते रोज़े पाक में ॾुखारा थियनि था इन इल्मी बाद मौती का इल्मी फिल हयाते साईं फरमाइनि था जे ज़ाहिरी जिंदगी में मुझो इल्म आहे तीअं वफ़ात खां पोइ बि मुझो सादो इल्म बरकरार हूंदो जीअं हींअर पंहिंजे उम्मत जे अमलनि खे ॾिसो तीअं वफ़ात खां पोइ बि मूंखे मुंहिंजे अमलनि खां उम्मत जे अमलनि खां बाख़बर रखियो वेंदो टंडे वारा तुझे अमलन जी महबूब के खबर आहे या न हाँ तुझो तो अकीदो है न तो महबूब हाजिर भी है नाजिर भी है हाँ अहले सुन्नत जो असा जो अकीदो है तो महबूब हाजिर नाजिर आहिन जॾहिं इहो अकीदो थई पो केॾी महिल गौर त करे ॾिस त विखूं कहिड़ियूं थो खणी लफ़्ज़ कहिड़ा थो ॻाल्हाई हाँ पर वाइब तो खोली दो पर केॾी महिल पंहिंजे गिरेबान में ॾिस न खुदा जो वास्तो थई खुदा जो नालो मेड़ थई गौर कर पंहिंजे अमलन ते मुझे सोने के नाराज न कर बद अमल करे मुझे महबूब जी दिल दुखारी न कर जे महबूब के रंजाई तभी का भी भेणी ना है ॿियो को भी कंधी किनारो ना है जे बुलल बेड़ा तरंदा क्या मजे रिहारे में तो महबूब जे सदके तरंदा हुजूर जी शफात सां तरंदा जे उन सोने के राज़ी करण चाहीं तो तज महबूब जे सुन्नत ते अमल कर शरीयत ते अमल कर सुहारी रखा पटको बद नमाज 5 वक्त पढ़ शरीयत की ताबेदारी कर चोरियूं छॾ सिनाऊं छॾ बदनगाही छॾ बेहयाई जा कम छॾ उथंदे वेंदे वेही चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वदा बराबर जे खताऊं थी वियूं बराबर जे गुनाह थी विया त अॼु वक़्तु थई पिशेमान थी अनदम तौबतुन साईं फरमाइनि था पिशेमान थियण इहा ई तौबा जॾहिं माण्हू पंहिंजे गुनाहनि खे यादि करे पिशेमान थींदो आहे उन जे अख मां हिकिड़ो मच्छर जे मथे जेतिरो ॻोढ़ो निकिरी पवंदो आहे केतिरो केतिरो मच्छर जे मथे जेतिरो मुंहिंजे अख मां लुड़क वही पवंदो आहे मुंहिंजो करीम रब उन जी सारी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे छॾींदो आहे सुती क़िस्मत निंद्रो जगा न सघियुमि सोना मदनी माई मैं मनान सघियुमि सुती क़िस्मत निंद्रो मुंड दी चंदरी हुयम त मैं रुन दी
दे लड़न लगम त मैं भुलदी रहम ओ गंद खुलदी गई अमल किर दे रहम गंद खुलदी गई अमल किर दे रहम पला खाली थिया कुछ बचा न सघम सती किस्मत निंद्रो ओ मुजादा अज पंहिंजी किस्मत गोरा गारे पिशेमानी जा लुड़का हारे रब जे दर ते माफ़ी तलब थी खुदा जो कसम हिक घड़ीअ में लख गुनाहनि जूं माफ़ियूं मिली वेंदई सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह लगा तकिया गुनाहों का पड़ा दिन रात सोता हूँ मुझे इस ख्वाब ग़फ़लत से जगा दो या रसूल अल्लाह मुझे इस ख्वाब जगा दो या रसूल अल्लाह मुझे अपना ही दीवाना बना लो या रसूल अल्लाह मुझे अपना लगा तकिया गुनाहों का पड़ा दिन रात सोता हूँ मुझे इस ख्वाब ग़फ़लत से जगा दो या रसूल अल्लाह ओ मुझा पिरी प्यारा अज वक्त थी तो ताइब थियण जो अज वक्त थी रब जे दर ते माफ़ी वठ महबूब जे दर ते पिशेमान थी मोटंदे ओ मुझा पिरी प्यारा मता ओच तो मौत अची वञे अबा हाओ मौत मथों भरियो बीठो आहे टंडे वारा सदाई जहिड़ा हूंदो तव्हां ते मौत आहे ई कोन ॻाल्हायो हा मौत आहे की न हा मौत आहे की न हा ओ मुजादा जिंदगी ते को भरोसो कोने खुदा जाने सुभाणे कोट सिज असांजे मुक़दर में लिखियल हुजे या न हुजे ओ मुझा पिरी प्यारा पो अज वक्त थई तौबा ताइब थी अज वक्त थई अमल सालिह कर नमाज 5 वक्त पढ़ शरीयत जी ताबेदारी कर कुरान जी तिलावत कर मुझे सुने नबी सा मोहब्बत सच्ची रख महबूब जे हुस्न सरापा जो आशिक बणजी वन अरे दुनिया जा इश्क घणा रखई दुनिया जू कूड़ियों मोहब्बतूं कूड़ा मुझा दोस्तो फिस्क मन में विहारियूं वेठो ही ये दुनिया जा यार कूड़ा मोहब्बतूं कूड़ियों जे सच्ची मोहब्बत आ तो मदीने वाले मीर साए हाँ इश्क हाय कज पए रंगे बवत इश्क न बवत आकिबत नंगे बवत जेकी गाढ़ी चमड़ी जो इश्क रखियो तो वठती न पियो इहो इश्क ना है दुनिया आखिरत जी जिल्लत ऐं बर्बादी आ जे इश्क रखणो थई तो मदीने वाले मीर सा रख न जे इश्क रखणो थई तो रब करीम सा सच्ची मोहब्बत रख जे मोहब्बत में तुझा बई जहान आबाद थी वने हाँ ओ मुझा पिरी प्यारा त हीअ जिंदगी मुस्तआर आ उधारी जिंदगी आ मुझा दोस्तो माण मैजन पिया देरे जी भटई लगी पई आ अज सुभाणे ते मौत भरियो बीठो आ मुझा पिरी प्यारा त अमल साले कयो महबूब सां सच्ची मोहब्बत रखो महबूब जी गुलामी ऐं फर्मा बरदारी ऐं ताबेदारी हासिल कयो रब राज़ी रब जो हबीब शल राज़ी थिए ऐं तव्हांखे दावत ॾिनी वई हर महीने जी चंड जी 23 जी शाम 24 जी रात महफिल दरगाह फजलाबाद शरीफ में थींदी आहे पर हींअर जेको महीनो अचे पियो रबीउल अव्वल शरीफ जी 24 सालानो ॾियारो थींदो उन जे लाइ तव्हां सभिनी खे दावत अर्ज़ गुज़ारिजे थी रब करीम शल असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा अलैना इल्लल बलाग।